जी बिल्कुल जेको आहे PhD ऐं JST जी टेस्ट पास कंदड़ IBA जे मातहत जेके उस्ताद आहिनि उहे गुज़िरियल 383 ॾींहंनि खां कराची प्रेस क्लब ॿाहिरां सरापा एहतिजाज बनल रहिया। MP जमील अहमद सुमरो तरफ़ां जेको आहे हिननि जे लाइ आवाज़ उथारियो वियो ऐं तइलीम वारे वज़ीर जेको आहे उन ते जेको आहे ॿुधायो त जेके फ्रेश ग्रेजुएट आहिनि उन्हनि खे असां जेको आहे पहिरियां नौकरियूं ॾियूं या जेके ही वेटिंग उम्मीदवार आहिनि उन्हनि खे उन जे लाइ हिकु कमेटी ठाही वई जेका कमेटी अॼु जंहिंजो इजलास आहे असां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं उम्मीदवारनि सां। गफ़ार ॿुधाइजो त जेको आहे गुज़िरियल 383 ॾींहंनि खां तव्हां एहतिजाज करे रहिया आहियो, छा उम्मीद आहे अॼु? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सब खां पहिरीं मां रब ताला जो निहायत शुक्रगुज़ार आहियां जंहिं असांखे हिम्मत ऐं हौसलो जो बख़्शींदे जो असां मुसलसल पुरअमन तरीक़े सां पूरो साल एहतिजाज कयोसीं। हर मुमकिन कोशिश कईसीं त हर MP MN सां मुलाक़ात करण जी कोशिश कई आहे, जेको आला अख्तरनि सां मुलाक़ात करण जी कोशिश कई आहे। हिन वक़्तु जेका असांजे हक़ में स्पेशल जेका कमेटी ठही आहे उन में असांखे पूरो उम्मीद आहियूं असांखे बिल्कुलु जेको आहे पूरो उम्मीद आहिनि जेके मुज़ाहिरीन आहिनि असां ॿियो मुज़ाहिरीन जी गॾु आहे। छा सदा सम्झो जेको इजलास आहे तव्हांजी कामयाबी आहे? सर यकीनन असांजी कामयाबी आहे। उहा कामयाबी इन जे करे आहे त मां सम्झां थो त पाकिस्तान जी तारीख़ में सभ खां वॾो जेकॾहिं कंहिंजो एहतिजाज थियल आहे त उहो असांजो थियल आहे IBA पास PhD JST। तव्हां भले हलिया वञो मज़हबी तंज़ीम में हलिया वञो, सियासी पार्टियुनि ते हलिया वञो ऐं समाजी पार्टियुनि ते हलिया वञो, जेकॾहिं सभ खां वधीक एहतिजाज मिले थो त 383 ॾींहंनि खां असांजो एहतिजाज आहे जेको असांजो पुरअमन आहे। यकीनन एॾे वॾे उम्मीद आहिनि 383 ॾींहं जेको ही दसे रहिया आहिनि त हिकु वॾो जेका जिदोजहद आहे उहा हिननि कई आहे। जेको अॼु इजलास थी रहियो आहे असां सां गॾु ॿिया जेके मुज़ाहिरीन आहिनि, लेडीज़ मुज़ाहिरीन उस्ताद टीचर आहिनि, उन सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। बताइएगा कि क्या उम्मीद है आज के इजलास के बाद? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हमें अच्छी उम्मीद है। सबसे पहले हम शुक्रिया अदा करते हैं स्पेशल कमेटी का, स्पेशली जमील अहमद सुमरो साहब का जिन्होंने हमारे लिए कमेटी तश्कील दी, और अवैस शाह साहब का जिन्होंने रिक्वेस्ट की कि सिंध के बच्चों के साथ इंसाफ किया जाए। और हम पूरी उम्मीद है अल्लाह ताला के बाद हमें स्पेशल कमेटी के मेंबरान से और हमारे जो है मुंतखब करदा नुमाइंदों से हमें उम्मीद है कि वो हमारी स्ट्रगल को देखते हुए, जो कि 1 साल से ज़्यादा स्ट्रगल हमने की है, इस्लामाबाद तक गए हैं हम, हमारी स्ट्रगल को देखते हुए शायद ही पाकिस्तान में पहली कोई इतनी बड़ी स्ट्रगल चली हो, जिद्दोजहद की हो मेरिट के लिए। तो हम बिल्कुल जेको तव्हां हिननि जी बि ॻाल्हियूं ॿुधियूं त जेका जिदोजहद आहे उहा हिननि जी जारी आहे। उहा जिदोजहद जो ई नतीजो आहे त अॼु जेको आहे असेंबली में जेको आहे हिननि जो आवाज़ उथियो ऐं हिकु इजलास जेको आहे कमेटी घुरायो आहे। आप बताइए क्या कहेंगी आज का जो इजलास है आपकी कामयाबी? मैं तो ये कहूँगी कि ये स्पेशल कमेटी उम्मीद का गहवारा है, हम 40+ वालों के मुस्तकबिल का सितारा है। इंशाल्लाह उम्मीद है कि ये हम सबको एडजस्ट करेंगे और नोटिफिकेशन इंशाल्लाह ताला हमारे हक में आएगा। हम लोग पुरअमन है और आज हम यहाँ स्पेशल कमेटी का शुक्र अदा करने के लिए आए हैं। बिल्कुल जेको आहे ही हिननि जो चवणु आहे त जेको असां स्पेशल जेका कमेटी ठाही वई आहे सिंध हुकूमत तरफ़ां उनजो शुक्रियो बि अदा करे रहिया आहियूं ऐं पूरो उम्मीद आहियूं त जेके असीं 40+ उम्मीदवार आहियूं असांखे जेको आहे नौकरियूं ॾेई करे, असांखे रोज़गार ॾेई करे जेको असांजे घर जेको चरखो आहे उहो हलंदो ऐं जेको असीं सिंध जे ॿारनि खे तइलीम ॾेई सघंदासीं। जी।